हाँ तो दोस्तों तव्हांखे असीं पंहिंजे चैनल ते अचां ते अधिकार चवंदा तमामु बहितरीन तव्हांखे हिन चैनल ते सिंधी सुगर मिलंदा मज़ा तव्हांखे मीडिया मिलंदा ऐं तमामु बहितरीन तव्हांखे हिन में कहाणियूं मिलंदियूं ऐं जेकॾहिं नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। असांजो चैनल आहे स्वबासी ऑफिशियल यूट्यूब चैनल। हिकिड़े ॾींहुं छा कयईं जो सुरकण फाई तयारु करे कूंडे जे मथां रखी पाण पासो वठी लिकी वञी वेही रहियो। गिदड़ त अॻई हिरियल हो। तंहिं अचण शर्त अचे कूंडे में मुंहुं विधो। मवाली बि ताड़ियूं वेठो हुओसि। गिदड़ जो कूंडे में मुंहुं विझण ऐं हिन जो सुरकण फाईअ खे शिकण। गिदड़ सोघो थी पियो। पोइ त छॾाइण लाइ घणा ई हीला कयईं पर वरियो कुझु बि कोन। जीअं पोइ तीअं काबू थींदो वियो। उते मवाली बि अची रसियसि। हिन खे बि ॾींहंनि जा साड़ सो छा कयईं जो गिदड़ खे गिचीअ में रसो विझी खणी थूणीअ सां ॿधाईं। पोइ मोचड़ो खणी अची वरिताईं। हाणे मथो ई कचो करे विधाईंसि। पोइ रोज़ानो मवाली जी इहा किरत हूंदी हुई जो राति जो सुकल पादर पाणी जी पाट में पुसाए छॾींदो हो ऐं सुबुह जो नेराणे उहे पुसियल पादर खणी अची वठंदो हुउसि। पोइ कुझु खाधो पीतो ॾींदो हुउसि। गिदड़ बि मोचड़ा खाई खाई कक थी पियो। सो दिलि में ख़्यालु कयईं त ॿेली हाणे का ॻण कजे त जिंद छुटे, न त मोचड़नि में उमिरि पूरी थी वेंदी। वीचारे नेठि हिकिड़ी अटकल ख़्याल में आयसि। जॾहिं राति थी तॾहिं छा कयईं जो वठी उणायूं करणु लॻो। ॿियनि गिदड़नि जो हिन जो आवाज़ु ॿुधो तन बि परियां जवाब में उणायूं ॾिनियूं पर हिन जूं उणायूं अंदरि घर मां पिया आयूं। तंहिं करे ओॾां ख़ौफ़ खां को बि गिदड़ न पियो लड़े। नेठि हिकिड़ी राति सभिनी सलाह करे पंहिंजे परे मुड़ुस खे हिन ॾांहुं मोकिलियो त वञी ख़बरचार वठी अचे। गिदड़नि जो परे मुड़ुस अची हिन सां मिलियो। साणसि हाल अहिवाल थियो। म्या गिदड़ ॾे ख़बर हिते कीअं अची अड़ियो आहीं। गिदड़ पहिरियों त परे मुड़ुस जी आज्ञा ऐं ख़ुशामद कई। पोइ वरंदी ॾिनसि त साईं धणीअ जी महिरबानी आहे। झंग में त ॾाढो ॾुखियो गुज़रंदो हुउसि। कॾहिं खाइण लाइ मिले कॾहिं न। हिन घर जो मालिक निहायत लाइक़ु माण्हू आहे जंहिं मूंखे अची हिते टिकायो आहे ऐं हू मूं ते ॾाढो महिरबान आहे। रोज़ानो सुबुह जो सवेर पाट कुटीअ जी ठाहे तयारु करे आणे मुंहिंजे अॻियां रखंदो आहे। बसि पोइ त खाई कंदो आहियां रुञ। अहिड़ी तरह थधियुनि छांवनि में पियो गुज़ारियां। कॾहिं कॾहिं वरी ईअं बि दिलि ख़्यालु कंदो आहियां त अहिड़ी सुखी सताबी रोज़ी जेकर तव्हां जहिड़े पीरसनि खे नसीब थिए। मां वरी बि अञा नंढो नेतिरो आहियां। रुली पिनी धिका धमा खाई बि पेट पाली सघां थो। गिदड़नि जे परे मुड़ुस जो हिन चालाक गिदड़ जूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं सो संदसि वात पाणी थियणु लॻो। हिन चालाक खे गिदड़ खे चवणु लॻो त नंढड़ा यार चई सच थो। असां जहिड़नि पोड़नि लाइ हिन वक़्तु झंग में गुज़ारणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे जेकॾहिं तूं मूं ते महिरबानी करीं त आउं तुंहिंजो अहसान सॼी उमिरि यादि कंदुसि। तूं जंहिं चईं त तोखे खोलियां ऐं तुंहिंजी जाइ ते आउं वेही हयातीअ जा आख़िरी ॾींहं मज़नि में गुज़ारियां। गिदड़ त पे पीर सोया सो परे मुड़ुस गिदड़ खे चयईं त परियां मुड़ुस जेकॾहिं तुंहिंजो हरू भरू इहा मर्ज़ी आहे त भली। हाणे हीअं कर जो मुंहिंजी गिचीअ मां रसो कढी तूं पंहिंजी गिची में विझ। हिन थूणीअ जे भरिसां वेही रहो। सुबुह जो सवेर घर जो मालिक पाट कुटीअ जी खणी अची खाराईंदई। मज़े सां खाई ख़ुशि थी मूंखे पियो दुआऊं कजांइ। पोड़े गिदड़ ईअं कयो ऐं हू पंहिंजी जान छॾाए वठी भॻो। सुबुह जो दस्तूर मुजिबि मवाली पुसियल पादरनि जी पाट भरे अची हिन जे अॻियां रखी। हिन जो उहा पाट ईंदे ॾिसी सो ख़ुशीअ खां वठी टप ॾियणु लॻो। मवाली ईंदे शर्ती पाट मां पुसियल पादर खणी अची बीठो हिन जे जिस्म ते वसाइण। घणो ई छॾाइण जी कयईं पर किथे थो छुटे। उहे पादर खाई लेटी पियो। उन ॾींहुं त अधमो थियो। पोइ न कुझु खाधाई न पीताईं। दिलि में ख़्यालु कयईं त गिदड़ मूं सां चङी जुठ कई। पोइ सोचियईं त हाणे कीअं जान छॾाइजो। सो ॿिए ॾींहुं सुबुह जो मवालीअ खे ईंदो ॾिसी चवणु लॻो त अदा मां उहो गिदड़ न आहियां बल्कि मां गिदड़नि जो चङो मुड़ुसु आहियां। बादशाह जो यार आहियां। हिते फ़रेब सां अची फाथो आहियां। हाणे मुंहिंजे मारण मां तोखे हथु छा ईंदो। महिरबानी करे मूंखे आज़ादु करे। उमेदु आहे त उन जे एवज़ दिलि घुरियो कमु करे ॾींदोसांइ। मवालीअ खे बि इहा ॻाल्हि दिलि सां लॻी। सो हिन ते एतबार करे खेसि छोड़े छॾियईं। गिदड़ जे छुड़ण सां साम्हूं बीह चयसि त घुर कर जेकी घुरणो अथई।
मवाली चयसि त जेकॾहिं ईअं थो चवीं त पोइ मूंखे हिन मुल्क जे बादशाह जी वॾो धीउ पण आहे। गिदड़ चयसि त बसि ॻाल्हि बि एतिरी, हाणे तो वेही मज़ारे त कीअं थो तोखे शहज़ादी जो संग वठी ॾियां। ईअं चई गिदड़नि जो परियों मुड़ुसु दरबार ॾांहुं रवानो थियो। गिदड़ बादशाह जे दरबार में आयो त टप ॾेई वञी बादशाह सां गॾु तख़्त ते वेठो। बादशाह चयसि त यार गिदड़ ॾे ख़बर कीअं अचणु थियो आहे। गिदड़ चयसि त क़िबला हिकिड़ो बादशाह आहे जो अव्हां जी वॾो धीअ सां शादी करणु थो घुरे। हाणे जेकॾहिं रज़ा ख़ुशीअ सां संग ॾियो त वाह, न त अव्हां सां जंग करण लाइ बि तयारु आहे। उन लाइ अव्हां वटि आयो आहियां। हाणे जेका अव्हां जी मर्ज़ी उहो ॿुधी अवल त बादशाह कावड़ में ॻाढ़ो थी वियो। पर पोइ गिदड़ खे चयईं त यार उन जो जवाबु सुभाणे मां तोखे ॾींदुसि। पोइ हुकुम कयईं त हिन खे शाही महिमान खाने में रहायो वञे। गिदड़ राति जो शाही महिमान जी हैसियत में रही करे ॾाढा मज़ा कया। चङो आदरबार थियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह खे घुराए संग ॾियणो कयो। गिदड़ पंहिंजी पहिरीं सोभ ॾिसी ॾाढो सुहिणो थियो ऐं अजां ॿंधी वापसि आयो मवालीअ वटि ऐं चयईंसि अदा हाणे तुर्त शादी जी तयारी कर, पर ॿेली ॿुधाए त सही कुझु अथई बि घर में। मवाली चए त यार मूं वटि आहे रुॻो 2 ढगियूं ऐं हिकिड़ो मंडड़ो गॾु। गिदड़ ते त चङो ईअं आहे त इहे ढोर विकिणी हिकिड़ो सुठो वॻो जोड़ाए छॾ, बाक़ी ॿियो सभु बार मूं ते आहे। पाणे बंदोबस्तु कंदुसि। मवाली पंहिंजा ढोर विकिणी हिकिड़ो सुठो वॻो जोड़ाए रखियो। मुक़ररु कयल तारीख़ ते गिदड़ ऐं मवाली 2 ॼणा कठा थी शादी रचाइण लाइ हलिया। हलंदे हलंदे दरिया ते अची पहुता। उतां बादशाही शहर कुझु पर भरो हो। दरिया जे भर ते बि गिदड़ मवालीअ खे चयो त तूं हाणे हिते थी वेह त आउं वञा थो बादशाह वटि ऐं वञी का तोॾां सवारी थो मोकिलियां। सियाणो थिजांइ, सवा हाथीअ जे कंहिं ॿी सवारी ते न सवारी कजांइ। ईअं चई गिदड़ दरिया में उकिरी ॿी भर ते कप में लेटी पीटी सिधो शाही दरबार में आयो। बादशाह वज़ीर गिदड़ जी अहिड़ी हालत ॾिसी हैरत में पइजी विया। पुछऊं त गिदड़ तोसां कहिड़ी वेदन आहे। गिदड़ जा साईं ॻाल्हि ई न पुछो। अव्हां जे थियण वारे नाठी ऐं असांजे बादशाह जी उमिरि का वॾी हुई जो बची वियासीं, न त हींअर अलाए जंहिं किथे हुजूं हा। उते बादशाह वधीक हैरान थियो ऐं गिदड़ खां पुछणु लॻो। जंहिं ते गिदड़ चयसि त जीअं त क़िबला असीं जीअं ई ॼञ जा ॿेड़ा भराए हेॾां पिए आयासीं त ओचितो तूफ़ान अची लॻो। असांजा समूरा ॿेड़ा ऊंधा थी विया। फ़क़ति आउं ऐं बादशाह सलामत बची वियासीं। ॿी का हिकु कीड़ बि कान बची। तॾहिं ई हाल छा। हाणे महिरबानी करे बादशाह सलामत ॾांहुं का सवारी मोकिले ॾियो त हू उते दरिया जे भर ते बीठो आहे। उहो ॿुधी बादशाह यकदमि हिकु दस्तो घोड़नि जो ॾियारे मोकिलियो। पर मवालीअ गिदड़ जो पढ़ायल सो किथे थो हाथीअ खां सवाइ ॿी सवारी ते खंघे। तंहिं करे उन घोड़नि खे मोटाए छॾियईं। वरी बादशाह जे हुकुम सां भलनि उठनि जा पाखिड़ा रखाए हिन ॾांहुं मोकिलिया विया, पर हिन उन्हनि उठनि खे बि मोटाए छॾियो। बादशाह सलामत नेठ गिदड़ खे घुराए हिन खां हक़ीक़त पुछाईं। जंहिं ते चयो त बादशाह सलामत उठनि या घोड़नि जी सवारी को बादशाही शान वटां आहे छा। असांजे बादशाह सलामत ॾांहुं हाथी संजे ठाहे ख़िदमत में मोकिलियो त पोइ ॾिसो त कीअं थो हलियो अचे। बादशाह ईअं कयो त मवाली यकदमि सुवार थी बादशाह वटि आयो। बादशाह बि हिन जे आज्ञा कई। खेसि बादशाही महिमान खाने में रहायो, जिते रही हिन ख़ूब महिमानियूं खाधियूं। हिकिड़े ॾींहुं बादशाह हुकुम कयो त आयल बादशाह मवालीअ खे शहज़ादी जी माड़ीअ ते मोकिलियो त जीअं हू पाण में मिली हिक ॿिए जी आदतुनि खां वाक़ुफ़ु थियनि। उन खां पोइ शादी कई वञे। गिदड़ हिन खे हर तरह सम्झाए त यार हाणे का पंहिंजी मुड़ुसीअ जी सियाणप कजांइ, न त ठहियल कमु ख़राबु थी वेंदो। सिज लथे खां पोइ शहज़ादीअ जे 7 माड़ जो रस्तो ॾेखारे नौकर पुठिते मोटी आया। ही अंदरि लंघियो त अजीब क़िस्म जा पर्दा चिस्तानियूं ॾिसी संदसि वायूं ई विलड़ियूं थी वियूं। दिलि में चवणु लॻो त मां हिकु ग़रीब मवाली हेॾो सारो मामिलो कीअं मुकाईंदुसि। ईअं पूर पचाईंदे सारी राति हेठीं माड़ी जे कमरे में चरियनि वांगुरु फिरंदो रहियो। तव्हांजो सुबुह थियो मोटी पंहिंजे रहण वारी जाइ ते आयो। ॿी राति बि ईअं थियो। गिदड़ हिन खां हक़ीक़त पुछी। मवाली समूरी ॻाल्हि करे ॿुधाए त गिदड़ चयसि त जेकॾहिं ईअं आहे त पोइ यार मुंहिंजी मोकिलाणी अथई। मवाली अजाम कयो त अॼु शहज़ादीअ वटि वेंदुसि। 3 राति जीअं ई नौकर हिन खे 7 माड़ जे दर ते छॾियो, तीअं ई हिन छा कयो जो पंहिंजूं अखियूं रुमाल सां ॿंधी थिड़ंदो थाबड़ंदो अची 7 माड़ ते शहज़ादीअ वटि पहुतो।
शहज़ादी हिन खे ॾिसी वीचारी हीसिजी वई। नेठि ख़ुदा ख़ुदा करे सुबुह जो हिन खां जान छॾियईं। सुबुह जो मवाली ॾंद कढी अची गिदड़ सां समूरी ख़बरचार कई। सुबुह थियण सां शहज़ादी बि समूरी हक़ीक़त पंहिंजे पीउ सां कई। चयो त हीउ त को झंगली थो ॾिसिजे, हिन खे बादशाह कंहिं कयो आहे। बादशाह उहो मुंझी पियो। अची वज़ीरनि सां सलाह कयईं। वज़ीरनि चयो जीअं क़िबला हाणे हीअं कजे जो हिन खे सामूंडी घोड़े वठी अचण लाइ चइजे। पोइ जेकॾहिं सचपच बादशाह हूंदो त खेसि घोड़े वठण जी ख़बर हूंदी, न त पाण ई घोड़ो इटूं हणी ख़तमु करे छॾींदुसि। असीं बि ख्वाजे खां बची ईंदासीं, ॻाल्हि बि रहिजी ईंदी। सुबुह जो बादशाह गिदड़ खे घुराए चयो त असांखे हिकिड़े सामूंडी घोड़े जी ज़रूरत आहे, तंहिं करे तूं पंहिंजे बादशाह खे चई आणाए ॾे। गिदड़ चयो हाज़ुर क़िबला, इहो त ख़सीस कमु आहे। ईअं चई गिदड़ अची समूरी हक़ीक़त मवाले सां कई। चयईं त मतां हैरान थियो आहीं, रुॻो मूंसां गॾिजी हलो ते हली वण ते चढ़ी वेही रहो, मां पाण ई इहो कमु कंदुसि। तूं जॾहिं ॾिसीं त घोड़ो ड्रोड़ी ड्रोड़ी हाणे थकिजी पियो आहे, तॾहिं वण तां लही अची उन ते चढ़जांइ। इहा सलाह करे सुबुह जो सवेर तयारु थी समुंड ॾांहुं हलिया। उनजे कप ते ॻोल्हा करण लॻा। नेठि परे खां हिकु घोड़े ते नज़र पियनि। टिलंदा टिलंदा जॾहिं घोड़े जे वेझो पहुता, तॾहिं मवाली वञी हिकिड़े वण ते चढ़ी वेठो। गिदड़ लॻो घोड़े खे डोड़ाइण। सुबुह खां वठी डुकाईंदो रहियुसि, तां जो अची मंझंदि थी। उते डुकी डुकी घोड़ो थकिजी पियो ऐं पट ते फान थी किरी पियो। कुझु वक़्तु ॾकी ॾकी नेठि मवालीअ वारे वण हेठां अची बीठो। उते गिदड़ मवाली खे इशारो कयो त हाणे वारो कर। मवाली बि यकदमि अची घोड़े ते लांग वराई। मवाली जी लांग वराइण ऐं घोड़े जो भॼण लाइ खंभ साइण अञा नरो ई मस्त खयाईं त मवालीअ खणी वण में ॿख विधो। ॾाढो सोघो झलई बीठुसि। घोड़े भॼण लाइ घणा ई वस कया, पर भव खां हिन वण जी पचर असुल कोन छॾी। नेठि वण पारां पटिजी आयो। बसि पोइ त वण मवाली जे कुल्हे ते, मवाली घोड़े जी पुठीअ ते वठी खणी कयईंसि, पर घोड़ो थकल सो थोरो डुकी वरी ढरो थी हलण लॻो। गिदड़ हिन खे फेराईंदो फेराईंदो सिधो बादशाह जी दरबार ॾांहुं वठी आयो। बादशाह न हा बादशाह ने वज़ीर हिन जे इंतज़ार में बीठा हुआ। उन्हनि जो ॾिठो तॾहिं हैरत में पइजी विया। मार ही त को बहादुर शख़्स बि आहे। वज़ीर बि बादशाह खे यकीन ॾिए त हीउ बेशक शहज़ादो ऐं सूर्य आहे। हिन जहिड़े जवान सां माइटी करणु मुनासिबु आहे। बादशाह खे बि ख़ातिरी थी। तंहिं कंहिं बि वीचार करण खां सवाइ यकदमि खणी हाओ कई। पोइ मवाली जी शादीअ जा संभाह शान सां थियण लॻा। नेठि बादशाह हिकु आलीशान महलात ठहिराए मवाली जी पंहिंजी वॾवर धीउ सां शादी कराए ॾाज ॾेवण ॾेई खेनि